अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इश्यूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं सकरन खां एहसन सोलंकी जी। सिंध एग्रीकल्चर रिसर्च फील्ड असिस्टेंट्स एसोसिएशन सारफा जे मरकज़ी सदर नियाज़ लाशारी इब्राहिम राव ऐं सिंध एग्रीकल्चर रिसर्च नॉन गेजेटेड एम्प्लॉइज़ एसोसिएशन सारंगिया जे मरकज़ी अॻवान नियाज़ अहमद मगरियो, आसिफ अली शाह, बशीर अहमद पंवर ऐं ॿियनि मुलाज़िमनि कणिक जे तहक़ीक़ाती इदारे जी आफ़ीस जे अॻियां एहतिजाजी रैली कढी धरणो हयो। इन्हनि मुतालबनि जी मनता लाइ ज़ोरदार नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सारफा ऐं सारंगिया जे मुलाज़िम पंहिंजे जाइज़ हक़नि जी हासिल करण लाइ सरापा एहतिजाज आहिनि। उन्हनि पंहिंजा मुतालबा ॿुधाईंदे चयो त मुलाज़िमनि खे प्रोमोशन ऐं टाइम स्केल नथो ॾिनो वञे ऐं न वरी अपग्रेड कयो थो वञे। फ़ौती कोटा तहत नौकरियुनि जो हक़ पिणु गज़ब कयो पियो वञे। सिंध तोड़े वफ़ाक़ी हुकूमत पारां ऐलानियल कचनि मुलाज़िमनि खे 25,000 ॾियण बजाए 5,000 पघार ॾिनी थी वञे, जेका मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त 23 सेप्टेंबर खां तहरीक जो आगाज़ कयो वियो आहे ऐं सिंध जे 27 स्टेशन ते मुलाज़िम धरणो हणी वेठल आहिनि। हिननि चयो त रिसर्च कॉलोनी में मुलाज़िमनि जा घर ज़बून हाल आहिनि ऐं जानी नुक़सान जो अंदेशो आहे। उन्हनि जे घरनि खे फौरी तौर मरम्मत कराए ॾिनी वञे। उन्हनि वधीक चयो त मुतालबनि तस्लीम थियण ताईं एहतिजाज जी तहरीक जारी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध इश्यूज़ न्यूज़ टीवी।